अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो जंहिंमें राज़न ककर खे सम्झाईंदो इहा ई ॻाल्हि कंदो कॾहिं बि मंसूर खान असांखे छोकिरी गारंटी खां बग़ैर न ॾींदो, असां खां वाइदा वचन वठंदो, पोइ कूंज असांजे हवाले कई वेंदी। ककर चवंदो मां ईअं कॾहिं न कंदुसि, कूंज खे मारींदुसि। राज़न हुनखे सम्झाईंदो त कर न कर, असांखे हा करणी पवंदी, वाइदा वचन ॾियणा पवंदा। जे मंसूर खान सां गद्दारी कईसीं त तोखे उनजी ताक़त जो को ख़बर ई न आहे। राज़न ककर चवंदो जे असां ईअं यानी कि न मारियोसीं त ॿीहर कूंज वरी अहिड़ी ग़लती कंदी, वरी अहिड़ो क़दम खणंदी, असांजो नक वढिजी वेंदो, पोइ मां कोन छॾींदुसि, खपे छॾींदुसि। पोइ राज़न चवंदो आहे ठीकु आहे, पोइ जी ॻाल्हि ॾिठो वेंदो, फ़िलहालु तोखे सब्रु करिणो पवंदो ऐं वाइदा वचन ॾियणा पवंदा, छोकिरी खे कुझु न कंदासीं। होॾां जेको शाहनवाज़ ख़ान खे ख़बर पइजी वेंदी आहे त अॼु कमु थियण वारो आहे। शाहनवाज़ ख़ान छा चवंदो आहे पंहिंजे वाटनि खे, होशियारु थी वञो, मुराद खे नाहे मरणो। ॾिसो राज़न वारनि खे अगरि फ़ैसिले में हार मिली आहे या कुझु थियो आहे त पोइ उन खे मथां हमिलो कयो ऐं पोइ जीअं राज़न वारा सम्झनि असांखे जंहिं मंसूर खान मारायो आहे उन हमिलो करायो आहे, जीअं हू पक सम्झनि। पोइ हुनजा वाठा चवंदा ठीकु आहे, असां ईअं कंदासीं, मारींदासीं कोन, हुनखे ज़ख़्मी कंदासीं। ऐं शाहनवाज़ ख़ान चवंदो आहे ठीकु आहे, ईअं ई करिणो आहे। होॾां मंसूर खान सिधी ॻाल्हि कंदो आहे राज़न वारनि खे, छोकिरी मां तव्हांजे हवाले कंदुसि बिल्कुलु, तव्हां कॾहिं बि ईअं न सोचो मां कोरड़ ते वठी वञी निकाह कंदुसि, मां रीत रवाज़नि सां हुन निकाह करणु चाहियां। त हू चवंदा ॾोही बि तूं, निकाह बि तूं कंदे, ईअं कीअं थी सघे थो। मंसूर खान चवंदो छोकिरी तव्हांखे मां ॾींदुसि, मूंखे पहिरियों वाइदा वचन ॾियो, तव्हां छोकिरी खे कोन मारींदव, छोकिरी तव्हां पंहिंजे घर वठी वञो, मां वॾे रिश्तो वठी ईंदुसि, मां हिन सां निकाह कंदुसि, हीअ मुंहिंजी अमानत तव्हां वटि हूंदी, अमानत तौरु तव्हां हिनखे रखंदो। अगरि तव्हां ग़लति कुझु कयो, अमानत में मारियो या कंहिं ॿिए खे परणायो, पोइ बि तव्हांखे मां कोन छॾींदुसि, मूंखे पहिरियों वाइदा वचन ॾियो, पोइ हिन छोकिरी खे तव्हां वठी वञो। हू चवंदा ॾिसूं सोचूं।